सिंध जे मशहूर तारीख़ जी ॼाण रखंदड़ मशकूर फलकारो सां गॾु मलूक दरस, सावण राजड़, हाफ़िज़ नूर मोहम्मद राजड़, गुलाम अली राजड़, जान मोहम्मद राजड़, शफ़ी मोहम्मद राजड़ ऐं मोहम्मद खान राजड़ सां गॾु अचड़े थर जो तहक़ीक़ाती सफ़र। खिपरो खां अचड़ो थर जो रुख़ कयोसीं। अचड़े थर जी तारीख़ ऐं तहक़ीक़ लाइ समूरी संगत सां गॾु सफ़र कयोसीं। उन सफ़र में उहा ख़बर पई त अचड़ो थर कुदरत जे नेमतुनि सां मालामाल आहे। जॾहिं त कुदरत जा हसीन मंज़र अचड़े थर जा, जंहिंमें ख़ासि करे ड्रींह, वण ॿूटा, पाणीअ जूं ढंढूं, भिटूं, लक लाहियूं, अड़ांगा पेचरा, बरपट बयाबान ऐं ॿिया केतिरा ई मंज़र ॾिसण में आया। तारीख़ी माग मकान बि नज़र आया, जंहिंमें रतो कोट जो भिड़ो, काकपट, खारी ढंढ, सोमे जे तड़ जे पाणीअ जो कुदरती चश्मो, जेको 1250 फुट कुदरत जे तरफ़ां फुटी निकितल हिकु अजूबो आहे, जेको लगातार 12 सालनि खां हलंदड़ आहे। उन खां सवाइ राणकॾर जो खूह, जेको अॼु खां तक़रीबन 500 साल खनि अॻु में ठहियलु आहे, जेको अॼु बि हलंदड़ आहे, जंहिंमें जेको पत्थर ऐं कारीगरी इस्तेमालु थियल आहे उहा अॼु बि ॾिसण वटां आहे। तड़ माणकोर ॻोठ तैयब गजू में राति रहियासीं। साणनि ख़ूब कचारियूं थियूं ऐं काफ़ी मालूमात पिणु वरितीसीं। जीअं अॻिते भिटुनि जे सफ़र तइ कंदे, जॾहिं उते अचड़ो थर जे रहाकू झूने जान मोहम्मद समूह, जंहिंजी उमिरि तक़रीबन 108 साल हुई, जंहिं लतीफ़ जे बैतनि खां वठी हुर तहरीक मुतलिक़ ऐं अछड़े थर बाबति काफ़ी ॼाण मुहैया कई। ईअं सफ़र हलंदे हलंदे यूसी राणकॾर जे चेयरमैन फ़कीर अली खान राजड़ जे ॻोठ पहुतासीं। संदसि महिमान नवाज़ी ॾिसी दिलि तमामु घणो ख़ुशि थी। फ़कीर अली खान राजड़ जंहिं 6 हुरनि जे शहादत बाबति पिणु ॿुधायो, जेके हिन ॻोठ जा हुआ, ऐं अंग्रेज़ सरकार उन्हनि खे हुर हुजण जे ॾोह में फाही ॾेई शहीद करे छॾियो। ईअं हलंदे जीणाहार तड़ ते शहीद शेखियो राजड़ जी शहादत गाह ते पहुतासीं। शहीद शेखियो राजड़ हुर तहरीक दौरान लेबरक सां हिन जॻह ते रूबरू मुक़ाबिलो कयो ऐं शहादत माणी। इन ई शहादत गाह जे ॾखण तरफ़ ठकुरनि जो ॻोठ आहे। उतां खां थींदे तड़ थूराऊ ते पहुतासीं। हिन खूह जो पाणी एतिरो त खारो आहे जो हुन जे पीअण सां इंसान खे केतिरियूं ई बीमारियूं वकोड़े वञनि थियूं। हिन पाणीअ जी चकास जे लाइ ॿुधण में आयो हो त इस्लामाबाद खां टीम आई, पाणी चेक करे वई हली, जेका अॼु ताईं वापसि न पहुती। ज़िले सांगड़ जी इंतिज़ामिया तरफ़ां हिकु डिस्पेंसरी मिठे पाणीअ जो कयल वाइदो वफ़ा न थियो। ईअं हिते काफ़ी तंजीमूं ऐं ॿिया केतिरा ई अची आसरा ॾेई हलिया विया, पर हिन ॻोठ वासियुनि जी का बि दाद रसी न थी। ईअं अॻिते हलंदे राति